बैटिंग मेरा ने तरफा 200 का जमा सामयान मुझो बेहतरीन नस्ल आखी मेहरान नस्ल बात है फिर करना मेहरान अंपायर इशारा सुना दी वाइट पंजो जारी उसको क्या पंजेदारी नस्ल आखी मेहरान नस्ल बात है फिर करना मेहरान बेहतरीन शॉट है मेहरान नहीं फील्ड मिस चार एक्सलेंट बेहतरीन शॉट मेरा ने तरफा शिराज सतमे में बाली छे दोनों बेहतरीन शॉट मेरा ने जारी शिराज टू मेहरान शिराज बात लेंगे फिर करना मेहरान मेरा शॉट है चार एक्सलेंट बेहतरीन शॉट 100 रुपया नाम है पहले से छक्का मुझे लगे हम बताए मेहरान तो शिराज आए बाद में टीम जो ऑलराउंडर ऐं फास्ट बॉलर जेके आऊं बॉब विलिस चवंदोसि इतिहास समूह उनखे असां ख़ुशामदीद चवंदासीं जेको हुन प्रोग्राम में शरीक थियो आहे। तंहिंखां पोइ असांजो सीनियर खिलाड़ी उन वक्त जो माजिद खान या ज़हीर अब्बास या जेको मुदसर नज़र जेको मां नालो ॾियो साईं गुल चौहान संदसि महिरबानियूं जो संगत जी दोस्तनि जी रांदीगरनि जी नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई करे थो ऐं हर वक़्तु असां सां गॾु हूंदो आहे। ऐं तंहिंखां पोइ आऊं मेहरान क्रिकेट क्लब खे मुबारकूं ॾींदुसि जंहिं हीअ तमामु सुठी रांदि करे हीअ फाइनल खटियो आहे ऐं अॻिली वारनि बि तमामु ज़बरदस्त रांदि कई ऐं आख़िरी ओवरनि मंझि 19-20 मुक़ाबिलो थियो आहे। बहरहाल सभिनी दोस्तनि खे मुबारकूं ऐं सभी जेके बि दोस्त ॾिसण आया आहिनि उन्हनि जी महिरबानी एतिरो टाइम कढी आया आहिनि। महिरबानी साईं गुल चौहान साहब डॉक्टर अब्दुल खालिक मेमन साहब ॿिन्ही टीम जा कैप्टन सभु रांदीगर ॿिया जेके दोस्त आहिनि अस्सलाम एक्चुअली काफ़ी सालनि खां पोइ मूंखे लॻे थो 20 साल मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ ग्राउंड ते अचणु थियो ऐं तव्हां क्रॉस हींअर लास्ट टाइम तव्हां जॾहिं क्रॉस पे कयो त मूं चयो अलाए छा थी वियो आहे ग्राउंड के विच मां रस्तो ठही वियो आहे ऐं शायदि हाणे हिते रांदि कोन थींदी हुई पर मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त हिते रांदि थिए थी। इहे हालतूं जेके आहिनि से मतिलबु हिननि सां मुक़ाबिलो कबो हीउ ग्राउंड हासिलु करण लाइ साईं गुल वारा साईं हारूननि वॾी तमामु स्ट्रगल कई आहे पर बहरहाल तमामु हीउ दड़े जा मैदान रांदि जा मैदान तव्हां आबाद करियो वेठा आहियो स्पेशली मेहरान क्रिकेट क्लब जा जेके दोस्त आहिनि ऐं अॼोके फाइनल में जेके रनर्स अप आहिनि ऐं त तव्हांखे महिरबानी चवंदुसि ऐं तव्हांखे मुबारक थो ॾियां त शहर में मूं हाणे साईं खे चयो पिए डॉक्टर साहिब खे त रुगो आंकड़ा ऐं जेको पंहिंजे दड़े शहर जो हाल आहे इन्हनि हालतुनि में तव्हां स्पोर्ट्स कयो पिया मतिलबु मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिन सो ॿिन्ही टीमुनि खे मुबारक। मुंहिंजे ख़्याल में नसुल आहे जेको ओवर हो उहो टर्निंग पॉइंट हो लेकिन उहो ओवर न थिया किथे हलाए नसुल या इहो ओवर अहिड़ो जंहिंमें गेम चेंज थी मुंहिंजे ख़्याल में। सो ॿिन्ही टीमुनि ॾाढी सुठी रांदि कई आहे ॾाढी मूंखे ख़ुशी थी। तव्हांजी महिरबानी तव्हां यादि कयो स्पेशली ज़ुल्फ़ार तव्हांजी महिरबानी। जेकॾहिं दड़े में हुजा न हुजा जेकॾहिं रांदियूं थींदियूं आहिनि त तमामु घणी हौसला अफ़ज़ाई कंदो रहंदो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे इन करे एक्स्ट्रा थिए पई जो असांजो तमामु बानी क्रिकेटर आहे इम्तियाज़ आलम समूह मेहरान क्रिकेट क्लब जे असां बुनियादु विधोसीं
उन बानी रांदीगरनि मां असांजो इम्तियाज़ आलम समूह अॼु आयो मूंखे ॿियनि तां घणी ख़ुशी थी टाइम तमामु शॉर्ट आहे ऐं ॿिन्ही टीमनि खां मुबारकबाद ॾियूंसि अलीबाज़ टीम असांजी आहे ऐं महिराण क्रिकेट बि असांजी आहे छोकिरा सभु असांजा आहिनि बहितरीनु रांदि ॾिसण वटां थी ऐं ॿिन्ही टीमनि खे मुबारकबाद ॾींदे वरी बि शुक्रगुज़ार आहियां ऑर्गेनाइज़र साईं जो साईं तौक़ीर शाह साईं तैमूर शाह जंहिं महिल हीअ टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कई ऐं हिन खां पोइ ज़ुल्फ़ार सुमरे चवंदुसि त पंहिंजी कार्यवाही अॻियां हलाए ऐं डॉक्टर साहब कैश प्राइज़ शायदि ॾींदा न आयल आहे न पण बेस्ट बॉलर इहे ई शयूं डॉक्टर साहब जूं जेके नौजवाननि जो हौसलो अफ़ज़ाई कनि थियूं ऐं शायदि डॉक्टर साहब कुझु ॾींदा न शायदि न पक ऐं हिन टूर्नामेंट जो मैन ऑफ द मैच थैंक यू सर कैश प्राइज़ डॉक्टर साहब ने थी सघे इन पैसनि मां डॉक्टर साहब मानी खाराइजे छोकिरनि ऐं डॉक्टर साहब खां कैश प्राइज़ अचे साईं मूंखे ॾियां अॻियां न